रहमान रहीम अदा ये सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी वारा गुज़िरियल 4 हफ़्तनि खां शहर में अची जेको माहौल ख़राब पिया कनि मुख़्तलिफ़ होटलनि ते बेकरियुनि ते या ॿियनि दुकान ते अची करे उते जेको कूड़ा चालान ॾेई ज़बरदस्ती उन्हनि खे ब्लैकमेल करे कंहिंखां 5000 कंहिंखां 2000 कंहिंखां 20,000 वठी वञनि पिया। सो असांजो थी सघे मथां जेको कानून लागू थियो हुजे नओं इम्प्लीमेंट थियो हुजे पर अॼु वरी जेको कोस्तान किराना स्टोर ते आया उन्हनि ते अची जेको छोकिरे खे जेको रोक कयूं त तव्हां जेको गैर कानूनी सामान पिया हलायो हीअ शइ जेका असां सुप्रीम कोर्ट जो बैंड आहे असांखे ख़बर कोन्हे पोइ मूं ॻाल्हायोमांसि भई असां जेको चालान था करियूं तव्हां चालान ॾेई वञो त असां DC साहिब सां मीटिंग कंदासीं पर बजाए DC साहिब जी मीटिंग ते असांखे जेको धमकाए ऐं छोकिरे खे वरी अंदरि वठी विया तोखे 5 लख जुर्मानो कंदासीं तूं जेको तव्हांखे लख रुपया ॾे पोइ छोकिरे खे लख रुपया मूं वटि त आहे ई कोन्हे बहरहाल पोइ 30,000 में छोकिरे खे मुंहिंजी तूं असांखे गाॾी में पुॼाए वञे त असां तोखे जेको तव्हां बाक़ाइदे पुलिस जे थ्रू खणाए वेंदासीं तुंहिंजो सामान बि गाॾी में खणी विया छोकिरो जेको चई बाबा आऊं गाॾी ते कोन थो अचां तव्हां पंहिंजा टीज़र वठो पोइ टीज़र खणी विया वरी जेको ॿिए दुकान ते आया इतफ़ाक़ सां मुंहिंजो बि गुज़र थियो त वरी दुकान ते बीठा आहियो मुंहिंजो तव्हां केरु आहियो छाजो लाइसेंस पुछो पिया चई असां सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी वारा आहियूं मुंहिंजो असांजे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल वारा ॾींदा आहिनि लाइसेंस हर साल जी जेको न उहो न असां नवां आया आहियूं तव्हां किथे मीटिंग कई आहे का ऑफिसर जी त चई न असां अरिड़हं ग्रेड ऑफिसर असां कॾहिं मीटिंग न कंदा आहियूं असां विल पावर आहियूं जेको विल पावर अॼु त छंछरु ॾींहुं आहे सिंध गवर्नमेंट छुटी आहे चयो न असांजी 24 कलाक जेका असां ड्यूटी आहे जो शुक्र अलहमदिल्ला या जेका असांजे सिंध में नओं इदारो आयो आहे जेको 24 कलाक पंहिंजी ड्यूटी करे पियो ऐं फर्ज़ शनास बि आहे मुंहिंजो त ठीकु आहे तव्हां फर्ज़ शनासी कई आहे पर तव्हां टीज़र छो वरिता त चयो असां टीज़र वरिता कोन हुनखे चयो कंहिं वरिता हुनजो कंहिं वरिता अवां चई मां कंहिं कोन वरिता न तव्हां 4 ई हलो पोयां मस्जिद में मौलवी साहिब खे चवां थो तव्हां विज़ू कराए क़ुर खणाए थो न तव्हां सचा आहियो तव्हां भले वञो वरी भले हिते वरी मूंखे चयूं त धमकायूं त तूं केरु थींदो त असीं ड्यूटी वटि खणंदा आहियूं ठीकु आहे ड्यूटी वटि खणायो था बिस्मिल्लाह पोइ तेसिताईं छोकिरो खे मुंहिंजो शटर बंदि हड़ताल कयो सो असां शटर हड़ताल कई आहे किराना वारनि जी फ़िलहालु ऐं पूरे शहर लेवल ते डिस्ट्रिक्ट लेवल ते असां सुभाणे या सूमरु ॾींहुं असां पंहिंजे दोस्तनि सां इतलाह करे उनखे इल्म में आणे पंहिंजे ऐं एतमाद में वठी करे असां हिननि जे ख़िलाफ़ु भरपूर एहतिजाज कंदासीं ऐं आईंदे अलावा जेको असां सूमरु ॾींहुं अॼु जो छंछरु ॾींहुं छुटी बि आहे ऐं सूमरु ॾींहुं पहिरियों ॾींहुं बि आहे इनशाला असां DC साहिब सां मिलंदासीं ऐं पहिरीं त सुभाणे असां AC साहिब सां मिलंदासीं उनखां पोइ DC साहिब सां मिलंदासीं चठे में त हीअ जेका बदमाशी आहे सही सिधी बदमाशी आहे त शहर में कारोबार कोन्हनि ऐं हीअ लॉ एंड ऑर्डर जो मसइलो पैदा कनि था ऐं छोकिरा दुकान ते वेठा आहिनि ऐं उन्हनि खे ब्लैकमेल करे जेलनि जा या दड़का ॾेई उन्हनि खां पैसा वठी वञनि था छॾे ॾींदा आहिनि उनखे ख़बर आहे ऑफिशियली मोकल आहे मोकल जो फ़ाइदो वठंदे जेको मुख़्तलिफ़ होटल ते आया आहिनि पोइ कंहिं होटल खां 5,000 कंहिं 10,000 कंहिंखे जेको चालान ॾेई वेंदा आहिनि 26,000 रुपयो चालान आहे उन खां पोइ जेको 2 लख रुपया लाइसेंस जी फ़ी आहे सिंध कानून जेकर कानून तव्हां असांखे वायरल ॾेखारियो असांखे तव्हां नोटिफाइड ॾेखारियो ऐं तव्हां असांजी मीटिंग त करियो दिल्ली लेवल ते हेॾो शहर तव्हां जेको छंछरु ॾींहुं अचो था ऐं छंछरु ॾींहुं जेको पंहिंजी बत्ताखोरी करे हली वञनि था पोइ असां सोचो त हीअ पहिरीं 5,000 ते जेको वठी ईंदा हुआ थी सघे को अहिड़ो सिस्टम हुजे हिननि जो होटल ते या छा आहे पर हाणे जेकर सॼे शहर में लही पिया आहिनि त हिननि इहो धंधो करे ॾिनो आहे हीअ 4 ॼणा आहिनि हिकिड़ो ॿुधायो पियो डिप्टी डायरेक्टर आहियां ॿियनि पंहिंजो डिसीजन कोन ॿुधायो आहे ऐं असांजे जीअं एहतिजाज ते यकदमि चढ़ी विया हली गाॾी में त असां जेका परीं मीटिंग कंदासीं त मुंहिंजो ठीकु आहे मीटिंग जे करणी तव्हां पहिरीं करियो आहे बहरहाल हीअ असांजे एहतिजाज खां पोइ हलिया विया आहिनि असां डिप्टी कमिश्नर ठठा चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं सेशन जज ठठा खां मुतालबो कंदासीं त हिननि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं जेकर सिंध गवर्नमेंट मां इहो कानून लागू थी वियो त असांजी मीटिंग करे असांखे जेको मोटिवेट कनि असां ऐं त सभु लेसन जी फीस भरियूं पिया ऐं जेकर कानून लागू हूंदो त असां किराने वारा बिल्कुलु ॾियण लाइ तयारु हूंदासीं महिरबानी।